ज़ुल्हज जो चंड नज़र न आयो। मुल्क में ईद उल अज़हा 7 जून ते मल्हाई वेंदी। मुल्क जे कंहिं बि हिस्से मां ज़ुल्हज जो चंड नज़र अचण जी शाइदी न मिली। पहिरीं ज़ुल्हज 29 मई ते थींदी ऐं ईद उल अज़हा 7 जून छंछरु ॾियारे थींदी। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद जो ऐलान। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ईरान जो दौरो मुकमल करण खां पोइ अज़रबैजान पहुची वियो। वज़ीर-ए-आज़म पाक तुर्किया ऐं अज़रबैजान जे टिनि मुल्की इजलास में शिरकत कंदो। एयरपोर्ट ते अज़रबैजान जे वॾे वज़ीर पाकिस्तानी सफ़ारतकारनि वज़ीर-ए-आज़म जी आजियां कई। शहबाज शरीफ़ अज़रबैजान जे सदर इल्हाम अलीयोव सां बि मुलाक़ात कई। ॿितरफ़े लाॻापनि समेत ख़िते जी आलमी सूरत हाल ते ॻाल्हियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां भारत सां चिकसाइण जे दौरान हिमायत अज़रबैजान जा थोरा बि मञिया विया। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो ईरान जो दौरो। ईरानी जनरल स्टाफ हेडक्वार्टर पहुचण ते फील्ड मार्शल आसिम मुनीर जी शानदार आजियां कई वई। ईरान जे दस्ते पारां गार्ड ऑफ ऑनर पेश। ISPR मूजिबि फील्ड मार्शल जे ईरानी फ़ौज जे चीफ ऑफ जनरल स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बाक़री सां मुलाक़ात बि थी। दिफ़ाई लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पाकिस्तान भारती वज़ीर-ए-आज़म नरेंद्र मोदी ने गुजरात में ताज़ी तकरीर खे नफ़रत ते बदल पुरतशद्दुद ऐं आलमी उसूलनि जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। आलमी बिरादरी खां नोटिस वठण जो मुतालबो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि एटमी ताक़त रखंदड़ भारत जे वज़ीर-ए-आज़म तरफ़ां हिकु इंतिहाई ग़ैर ज़िम्मेवाराणो बयानु ॾिनो वियो। पाकिस्तान पंहिंजी सलामती ऐं ख़ुदमुख्तियारी लाइ कंहिं बि ख़तरे जो मुक़ाबिलो कंदो। गॾियल क़ौमुनि जे चार्टर जे आर्टिकल 51 तहत दिफ़ा जो हक़ महफ़ूज़ आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो PP ख़ैबर पख्तूनख्वा जे सदर मोहम्मद अली बाचा सां टेलीफोनिक राब्तो। पेशावर में एहतजाज कंदड़ जालनि ते तशद्दुद जी मज़म्मत। संदसि चवण आहे त हाणे सूबो बचाए तहरीक जो दाइरो केतिरी घिटी घिटी ऐं वस्ती माण्हुनि ते पकिड़िजी वेंदो। PTI जी गुंडा सरकार उनखे रोके न सघंदी। पीपुल्स पार्टी जे पुरअमन एहतजाज खां घबराइजी सूबाई हुकूमत ॻोड़ाणींदड़ गैस जी शेलिंग कई। KP हुकूमत खे अवाम सां सिधी रीति तकरार जी हिकमत अमली महांगी पवंदी। भुट्टो जो नज़रियो ऐं कुर्बानी अॼु बि ज़िंदा आहे। PTI जो मौक़िफ़ कूड़ ते ॿधलु आहे। अली अमीन गंडापुर ऐं तहरीक इंसाफ़ जी सियासत कूड़ ऐं इल्ज़ामनि ते ॿधलु आहे। जियारत ते तशद्दुद बाबति अली अमीन गंडापुर जो बयानु सियासी मुनाफ़िक़त जो अक्स आहे। रेड ज़ोन SOPs जे ओट वठी कारकुननि खे शेलिंग खे जाइज़ करार ॾियणु ग़ैर जमहूरी अमल आहे। पुरअमन एहतजाज कंदड़नि ते शेलिंग करणु SOPs न पर आमराणी ज़हनियत जो सबूत आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण जो ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जे बयान ते रद्दअमल। चवे थो ताक़त जो इस्तेमालु सबूत आहे त PTI जी सियासत रुॻो पंहिंजनि मुफ़ादनि ते ई महदूद आहे। सभिनी खे गॾिजी मुल्की मईशत में किरदारु अदा करणो पवंदो। दोस्त मुल्कनि टेक्नोलॉजी जे ज़रिए पाकिस्तान जी मदद कई। सनअत ऐं तालीम जो पाण में लाॻापो न हूंदो त तालीम अॻिते न वधी सघंदी। तालीम जे शोबे खे बजट में मुकमल सपोर्ट कंदासीं। सिंध हुकूमत यूनिवर्सिटी ठाहिण लाइ सहकार कंदी रहंदी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो सिंध हायर एजुकेशन कमीशन ऐं FPCCI जे गॾियल सहकार सां सिंध इनोवेटिव स्टार्टअप एग्ज़िबिशन जी तक़रीब खे ख़िताब। कराची खां पोइ सिंध जे ॿियनि वॾनि शहरनि में बि इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू करण लाइ सिंध हुकूमत कोशिशूं तेज़ करे छॾियूं। एशियाई तरक़ियाती बैंक जे आला सतही वफ़द जे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण सां कराची में मुलाक़ात। तेज़ीअ सां तरक़ी कंदड़ ट्रांसपोर्ट सेक्टर में इम्कानी सीड़पकारी ते ख़्याल जी ॾे वठि। वफ़द पारां सिंध जे पब्लिक ट्रांसपोर्ट जे निज़ाम में बहितरी लाइ सीड़पकारी में दिलचस्पी जो इज़हार। शर्जील मेमण जो चवणु आहे त मुस्तक़बिल इलेक्ट्रिक गाॾियुनि जो आहे। सिंध हुकूमत इलेक्ट्रिक व्हीकल सेक्टर में ग़ैर मामूली अॻुभराई चाहे थी। एशियाई तरक़ियाती बैंक तरफ़ां सिंध जे ट्रांसपोर्ट सेक्टर में दिलचस्पी सुठो सवण आहे। असांजी हुकूमत पब्लिक ट्रांसपोर्ट में इनक़लाबी तब्दीली लाइ पुरअज़्म आहे। जटादार ट्रांसपोर्ट असांजे तरजीहुनि जी सरफ़हरिस्त आहे। कराची खां पोइ ॿियनि शहरनि में बि इलेक्ट्रिक बस सर्विस जो दाइरो वधाइण जो इरादो रखूं था। मोरो वाक़े जी जांच लाइ पुलिस जी आला सतही कमेटी क़ाइमु। सरबराही DIG इरफान बलोच कंदो। कमेटी में SSP अमजद शेख, SSP शबीर सेठार, DSP इफ्तिखार बुर्डो ऐं सब इंस्पेक्टर नेक मोहम्मद मेंबर तौरु शामिल। कमेटीअ खे 7 ॾींहनि अंदरि वाक़े जी जांच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। मीरपुर जी दहशतगर्दी टोल अदालत में डॉक्टर शाहनवाज़ क़त्ल केस जी ॿुधणी। हिकु रूपो सिपाही जी पेश करण जी तस्दीक। बाक़ी 5 रूपो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॿीहर वारंट जारी। ॿुधणी दौरान फ़रियादी तोड़े जवाबदार दुर्जा वकील पेश। अदालत में FIA जो एडिशनल डायरेक्टर पिणु पेश थियो। अदालत FIA अमलदारनि खे कावड़ जो इज़हार कंदे चयो त अव्हांखे केतिरा ई भेरा रूपो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ज़मानत न थियण जोगा वारंट जारी कया, पर अञा ताईं हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहियो करे सघिया।
FI अमलदार अदालत के ॿुधायो त हिकु रूपोश सिपाही अला जुड़ियो पाण पेश थियो आहे। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं करे रहिया सिंध हुकूमत स्कूलनि में सूखड़ी तौरु अजरक ऐं टोपी ॾियण ते पाबंदी लागू करे छॾी। सरकारी तक़रीबनि में तोहफ़ा ॾियण जी रिवायत ख़तमु करण जी हिदायत। महिमाननि जी आजिया लाइ ॿारनि खे बीहारण ते बि मुकमल तौरु पाबंदी। नोटिफिकेशन मूजिबि ॿारनि जी आजिया जी तक़रीबनि जे लाइ इस्तेमालु ग़ैर मुनासिबु आहे। हुकुमनि जी वञकड़ी ते सख़्त कार्रवाई कई वेंदी। पब्लिक अकाउंट्स कमेटी सिंध जे यूसीज़ जे 2 अरब रुपयनि जी बजट जी ऑडिट जो हुकुम ॾेई छॾियो। सॼी सिंध में यूसीज़ खे मिलंदड़ माहवार 2 अरब रुपयनि जी बजट किथे ख़र्च थी रही आहे। बजट ऐं माली ख़र्चनि जी ऑडिट न पई थिए, जंहिं ते ख़र्च आहे। रुगो कराची डिवीज़न जी यूसीज़ जी 2018 खां 19 ताईं ऑडिट थी आहे। सिंध जे ॿियनि ज़िलनि जी यूसीज़ जी बजट जी ऑडिट न थी सघी आहे। PSC सिंध जे 1600 यूसीज़ जी बजट जी ऑडिट लाइ ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान खे ख़त लिखी छॾियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर मुल्की दिफ़ा खे हिकु नओं रुख़ ॾिनो। संदसि दिलेराणी क़यादत सबबि मुल्क खे अज़ीम कामयाबी मिली। आलमी बिरादरी बि पाक फ़ौज जे पेशेवर सलाहियतुनि जो एतिराफ़ करे रही आहे। पाक भारत छिटकार दौरान भरपूर हिमायत ते दोस्त मुल्कनि जा थोराइता आहियूं। रावलपिंडी में पाक फ़ौज जे रिटायर्ड ऑफिसरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पाकिस्तान पारां भारत खे अस्करी सफ़ारती सतह ते इबरतनाक शिकस्त ॾिनी वई। मुस्तक़बिल में बि दुश्मन जी का साज़िश कामयाब थियणु न ॾिबी। दुश्मन जे कंहिं बि अगराई जो जवाबु ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहे। समरी क़ौम पाक फ़ौज सां गॾु बीठल आहे। सैयद आसिम मुनीर खे फील्ड मार्शल जो एज़ाज़ मिलण ते वाधायूं पेश कयूं था। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिटीअ जे तूफ़ान खां पोइ वसकारो गर्मी पद घटिजी वियो। मौसम ख़ुशगवार। वगड़ नसीराबाद गाजीपुर वड़े बाडर में मिटीअ जे तूफ़ान सबबि कखावन घरनि जूं छितियूं उॾामी वयूं। जोही वाही पांदी गोरख हिल स्टेशन ककड़ थड़ी मोहब्बत ऐं फरीदाबाद में मींहुं वसण खां पोइ गर्मी घटि थी वई। कंडियारे ऐं ठरी मीरवा में आंधारी सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बंदि थी वई। कमर में क़तल थियल मास्तरियाणी सदफ़ आसलो जे क़त्ल बाबति इतलाह ॾींदड़ खे इनाम ॾियण जो ऐलान। SSP कंबर मूजिबि क़त्ल में मुलज़ जवाबदार फरीद आसलो जी मौजूदगी बाबति इतलाह ॾींदड़ खे 25 लख रुपया इनाम ॾिनो वेंदो। जवाबदार फरीद खे गिरफ़्तार कराइण शख़्स खे इनाम ॾिनो वेंदो जेको बि मास्तरियाणी जे क़ातिल जी मौजूदगी जो इतलाह ॾींदो। हुन जो नालो राज़ में रखियो वेंदो। 7 अप्रैल 2025 ते जवाबदार शादी खां इनकार ते पंहिंजी मंगेंदी सदफ़ खे क़त्ल कयो।